अस्सलाम वालेकुम हक मौजूद GSN जी लतीफ़ियात पारा हफ़्तेवार सिलसिलो लोचीन से लहन साण करे तव्हांजो पंहिंजो लतीफ़ी साथी मेहराब लतीफ़ी हाज़ुर आहे। सभ खां पहिरियां ईंदड़ हफ़्ते जो लफ़्ज़ ॾींदासीं। ईंदड़ हफ़्ते जो लफ़्ज़ आहे ॿांडी, जंहिंजो जमो आहे ॿांडियूं। ॿे ते ज़बर, अलफ़ ख़ाली, ॿे अलफ़ ज़बर ॿा, नून ते जज़म, ड्राल ते ज़ेर, ये ते जज़म, ॿांडी। शाह जो रिसालो मां ही लफ़्ज़ ॻोल्हे सिलसिले में जवाब मोकिलण लाइ उन लफ़्ज़ वारो बैत या वाई मोकिलण सां गॾु उन लफ़्ज़ जी तफ़सीली माना लिखण लाज़मी आहे। वधीक पंहिंजे मर्ज़ी सां सॼे बैत जी सिटवार सम्झाणी ऐं तफ़सीली तशरीह बि लिखी सघो था। दोस्तो, तव्हां पंहिंजो जवाब टेक्स्ट मैसेजिस जे ज़रिए, कमेंट्स जे ज़रिए, मैसेंजर जे ज़रिए या व्हाट्सएप मैसेजिस जे ज़रिए या वरी व्हाट्सएप वॉइसिस जे ज़रिए ऐं कॉल ज़रिए बि ॾेई सघो था। हिन अॼु जे सवाल जो जवाब इंशाअल्लाह 13 अप्रैल 2022 ते पोस्ट कयो वेंदो। लोचीन से लहन में हाणे ईंदासीं गुज़िरियल हफ़्ते जे लफ़्ज़ ते। गुज़िरियल हफ़्ते असांजो लफ़्ज़ हो औकर, अलफ़ ते ज़बर, वाव ते जज़म, काफ़ ते ज़बर, रे ते पेश, औकर। औकर सां मनसूब सुरसोणी जो बैत पढ़ंदासीं। तन खे कढे तार मां सुलह साहड़ जो, तन खे कढे तार मां सुलह साहड़ जो, उत आॾो अचे कीन की, ॿेली पो ॿे जो। किथे लिखियल आहे ॿेल पो। मेहर किज मुंहिंजो को औकर किहीं आर तां, साहड़ जो राज पो ई शरीर खे जिस्म खे सीर मां थो ओकारे। उत ओॾो अचे कीन की ॿेली पो ॿे जो, उते ॿे कंहिंजो साथ कम नथो अचे। ए मेहार मेहर किज मुंहिंजो को औकर किहीं आर तां, ए मेहार तूं ई हिन दरियाह मां मुंहिंजे, मूंखे पार उकार, मूंखे ॿाहिर कढ। औकर मां मुराद आहे पाणीअ मां लंघण वारी वाट, लांघो या नेकाल या तड़। हिते मेहार खे सॾ थो करे, तूं ई उन वाट तां, उन ई पाणीअ वारे लंघ तां मूंखे पार उकार। अचो त शाह साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतुनि खे पढ़ूं, परखूं, परूड़ियूं ऐं उन ते अमल कंदे पंहिंजे समाज में तब्दीली आणूं, पंहिंजे समाज खे हिकु सुठो ऐं मिसाली समाज बणायूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।